पासे गाज़ी अब्बास इस्लाम जो अलम पा खयो आहे चल में सिलसिले में हिन पासे त पाकिस्तान झंडो खयो आहे। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? 20 सफ़र चेलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम कारवान इमाम हुसैन अलैहिस्सलाम झोल का सांगड़ तरफ रवाई दवा है इंशाअल्लाह। असांजी ही सांगड़ ते रवानी काने असांजी करबला ते रवानगी आहे। जी जी सही। मशी इमाम हुसैन आहे ऐं सभु कारवान लेडीज़ मर्द नंढा वॾा बुज़ुर्ग सभिनी काफ़िले में सवारनि इंशाअल्लाह ताला। असांखे उमेद आहे त सामा फातिमा ज़हरा सलाम अलैहा राज़ी थींदी ऐं असीं पाकिस्तानी आहियूं हुबुल वतनी आहियूं। इंशाअल्लाह असीं अहले तशी मिलत जाफ़रिया सां ऐं पंहिंजे क़ाइद जे फरमान ते रवां दवा आहियूं इंशाअल्लाह। निशान